जल्दी क्यों यार, कमत लगो मूर्ति में पन्नी पाए राजा। अरे सेठ ये बल्ब खराब क्यों था? चालू आ गिराकर चाहे ना सेठ। हाँ जान आया गणपति यो मूर्ति हो जाए। चाय। अरे चाय यो क्या दीपा ये गणिया सेठ ना वो तुम्हारे बजट में कान था यार। भाऊ ये गणिया न ये तुम्हारे बजट में कान था भाऊ यार ही गणे पौंदी। अरे न ये भी तुम्हारे बजट में कान था यार। छड़ियो यार वो असां डिसाइड कंदासीं न असां बजट में आए ना आए। तव्हां छो था चओ? असां ॾिसण में घड़ी वधा लॻूं मन कुछ भी चवंदो। सॉरी भाऊ मुझो वो मतलब न होयो। ॿुधायो हाणे ये घणे पौंदी? ये 1500 पवंदो न तव्हांखे। 1500 ॾिठो है मुंह फाटी पियसि त इन करे न पियो ॿुधायां तव्हांखे। अरे यार अरे पूजा थींदी उन ई पहिरियों हाणे कन में छा था चओ? यार विश्तो चवां न पहिरियों उनखे घर खणी त अचो, सेवा कयो, पूजा पाठ कयो, पहिरियों ई गुड़ था कयो। घर शो यार असां त बिल्डिंग में ला रखूं न। हे ॾिसे न हिनखे। अरे यार वो मूर्ति तो ॾिसो। असां यही मूर्ति रखंदासीं। अरे यार क्या बात है भाऊ, घणे आहिनि अघु? ये 4000 हेॾे भाऊ थोरो त घटि कयो न भाऊ। असांजो रेट हिकदमि बेस्ट अथव। श्रद्धा जो कमु आहे, वधीक न वठंदा आहियूं। यार थोरो त घटि कयो, हर साल तव्हां खां ई वठंदा आहियूं। अरे हर साल तव्हां साम्हूं वारे खां वठंदा आहियो, ख़बर आहे मां ॾिसंदो आहियां। हिन साल हुन दुकान न चालू आहे, हिन करे ॾे आया तव्हां। अरे यार आंटी मिंट ॿाहिरि ॾिजो न। छोड़ो चुप कर मेरा राजा बेटा। छोड़ो चुप कर चओ यही खपे चओ यही खपे। भाऊ ईअं न कयो भाऊ, ॿार जी दिलि आई आहे मूर्तीअ ते भाऊ, ईअं न कयो, ॾियो न यार भाऊ। अरे असांजे दुकान जे छोकिरे जो ॿार आहे यार, ॾियोसि हुनखे वापसि छा था कयो? अरे यार हे त घटि ई नथो करे, ढीठ माण्हू आहे, घटि ई न कंदो। छॾे यार घटि वारी करे। हाँ यार मूर्ति इहा ई खपे। एॾा पैसा मूर्तीअ में ई लॻाए हलींदासीं। यार पागल है ना, परसल भी तो कराइणो आहे, न डीजे कराइणी आहे, अञा बैंड कराइणी आहे। अरे यार ईंदो न माण्हुनि जो शेयर न। न यार मान करो यार भरोसो न आहे माण्हुनि जो। हे भगवान असांखे तव्हांखे वठी हलणो आहे, हाणे तव्हां ई कुझु रस्तो कढो। तव्हां बि चओ न। चओ हे भगवान तव्हांखे वठी हलणो आहे, हाणे तव्हां ई रस्तो कढो। अरे नीले कहिड़ो हाल आहे? अरे छा थियो, हथ जोड़े बीठा आहियो? अॼु ना मूर्ति खणी वञो यार। न यार बसि ईअं ई। अरे छा आहे यार, असां बि हर साल गणपति रखंदा आहियूं। लास्ट ईयर कोविड सां गणपति रखियऊं न, ऐं हिन साल असांजा 2 मेन माण्हू विया आहिनि ॿाहिरि, त मां सोचां थो यार तव्हां सां ई गणपति रखां हिन साल। अरे यार सही तो सोचे यार। अरे नीले घणो शेयर आहे? शेयर त असां ईअं 2-3 कढियो आहे पाण में। यार मां हर साल होॾे 5000 ॾींदो आहियां, तव्हांखे बि यार 5000 ॾियांव थो, मुंहिंजो फिक्स आहे। हा भाऊ जेतिरा ॾिबा आहिनि न ओतिरा ई ॾिबा आहिनि, घटाइबा कान अथव, ओतिरा ई ॾियोसि। कम केतिरो बि मुश्किल हुजे, बजट मां केतिरा बि आउट हुजूं, पप्पा अगरि गॾु न आहिनि न त मुश्किलूं आसान थी ई वेंदियूं। गणपति बप्पा मोरया। गणपति बप्पा अचनि था असां सभिनी जे विच में 10 तारीख़। त अॼु असां आया आहियूं फॉरवर्ड लाइन ते श्री साईं कला केंद्र में। हे अथव जवाहर होटल जे हिकदमि साम्हूं। हिते तव्हांखे मिलंदव गणपतिनि में भरपूर वैरायटी, इको फ्रेंडली गणपति भी अवेलेबल अथव विथ बेस्ट प्राइजेस। असांखे त दिलि थी असां सभु खणी वञूं। त तव्हां बि हिते अचो, विथ फ्रेंड्स सां अचो, फैमिली सां अचो, हिकु दफ़ो ज़रूर विज़िट कयो, गणपति ॾिसो, बुक करायो। एड्रेस मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदोमांव, स्क्रीन ते बि ॾिनल अथव। बाक़ी आई होप तव्हांखे वीडियो में मज़ो आयो हूंदो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसि ताईं बाय बाय, टेक केयर। यार
हिकदमि बेस्ट अथव हिकदमि वाजिबी वठि कयूं श्रद्धा